त लफ़्ज़ आहे अनलेस। इन अनलेस लफ़्ज़ जी सिंधी में माना जेसीं ताईं बि आहे, जेसीं ताईं न बि आहे। ॿई माना उन जूं सिंधी में निकिरंदियूं। पर जॾहिं असां अनलेस के सेंटेंस में यूज़ कंदा आहियूं तॾहिं अनलेस जी जेसीं ताईं न वारी माना नथी निकिरे, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेसीं ताईं निकिरे थी। ऐं अनलेस वारे कंहिं बि जुमिले में, यानी अनलेस वारो हर जुमिलो ॿ हिसनि में विरायल हूंदो आहे। यानी अनलेस वारे जुमिले जा ॿ हिसा हूंदा आहिनि। पहिरियों हिसो उन में अनलेस इस्तेमालु कयो वञे थो ऐं जॾहिं त ॿिए जुमिले में नॉट जो इज़ाफ़ो कयो वञे थो। असां हिकु ॿ एग्ज़ाम्पल वठूं था। मिसाल तौरु आहे, जेसीं ताईं हिते बरसाति वसे थी, जेसीं ताईं हुते बरसाति वसे थी, असांखे हिते रहणु घुरिजे। ॾिसो, असां अहिड़ा काफ़ी सेंटेंसिस ॻाल्हाईंदा आहियूं। त इन में ॾिसो, पहिरें जुमिले में असांखे अनलेस यूज़ करिणो आहे। अनलेस देयर इज़ रेनिंग, अनलेस देयर इज़ रेनिंग वी शुड स्टे हियर। जेसिताईं हुते बरसाति वसी रही आहे या जेसिताईं हुते बरसाति आहे, असांखे हिते रहणु घुरिजे। ॿियो कॾहिं कॾहिं असां चवंदा आहियूं, ॾिसो, जेसिताईं ताईं गवर्नमेंट तइलीम में इंट्रस्ट नथी वठे, इन में को बि सुधारो नथो अची सघे। अनलेस गवर्नमेंट टेक्स इंट्रस्ट इन एजुकेशन, unless government takes interest in education it won't be well। जेसि ताईं गवर्नमेंट तइलीम में दिलचस्पी नथी वठे तेसीं ताईं को बि सुधारो नथो अची सघे। unless teacher orders us we cannot step ahead। जेसि ताईं उस्ताद असांखे इजाज़त नथो ॾे ओसीं ताईं असां हिकु क़दम अॻिते न खणंदासीं। unless ॿियो असां सिंधी में हिकिड़ो जुमिलो वठूं, जेसि ताईं तव्हां सख़्तु महिनत न कंदो ओसीं ताईं कामयाबु न थींदो। जेसि ताईं तव्हां सख़्तु महिनत न कंदो तेसीं ताईं तव्हां कामयाबु न थींदो या नथा थी सघो। अनलेस यू वर्क वेरी हार्ड, अनलेस यू वर्क वेरी हार्ड। ॾिसो, इन जुमिले में को बि नॉट जो इज़ाफ़ो न कयो वियो आहे, जॾहिं त इन में नाकारीअ वारो सेंस अचे पियो। जेसीं ताईं तव्हां सख़्तु महिनत न कंदो, सिंधी में भले न अचे पियो पर इंग्लिश में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अनलेस इस्तेमालु कयो वञे थो, छाकाणि त अनलेस ख़ुदि में ई नाकारी वारो सेंस आहे। अनलेस यू वर्क वेरी हार्ड यू वॉन्ट बी सक्सीस। जेसि ताईं तव्हां सख़्तु महिनत न कंदो तव्हां कामयाबु न थींदो। त प्यारा शागिर्दो, तव्हां बि अनलेस खां हिकिड़ो को सेंटेंस जेको आहे, असांजूं जेके बि भेनरूं आहिनि या जेके भाइर आहिनि या जेके बि दोस्त आहिनि जेके मुंहिंजो वीडियोस जेके बि ॾिसनि था, उन्हनि सभिनी खे इहा ई रिक्वेस्ट आहे त प्रैक्टिस लाज़मी कजो ऐं अनलेस खां को बि हिकिड़ो सेंटेंस मूंखे कमेंट्स में